अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां हिकिड़ो प्रोजेक्ट शेयर कयां थी। ही टिन आहे फ्रूट जो ख़ाली केन। हिन खे असां डेकोरेट कंदासीं। अहिड़े क़िस्म जा दॿा, अहिड़े क़िस्म जा टिन असांजे घर में अक्सर ईंदा रहनि था। मुख़्तलिफ़ शयुनि में अक्सर असां घणो करे हिन खे उछलाए छॾींदा आहियूं, पर हिननि जो इंतिहाई सुठो इस्तेमालु करे सघिजे थो। इस तरह के जो टिन हैं वो फ्रूट में या किसी भी इस तरह पैकिंग में जो फूड आता है उसके साथ ही आ जाते हैं घरों में, और ज़्यादातर फेंक दिए जाते हैं। इनको हम बहुत अच्छा यूज़ भी कर सकते हैं। ये इसी तरह भी यूज़ हो सकता है कि बिल्कुल साफ़ सुथरा है, लेकिन कभी कभी इन पे जंग भी लग जाए और ख़राब हो जाए तो भी हम इनको डेकोरेट करके यूज़ कर सकते हैं अपने मुख्तलिफ़ तरीक़ों से। बहुत सारे तरीके हैं इनको इस्तेमाल करने के, इनको सजाने के। तो एक तरीका आज मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। उसके लिए सबसे पहले मेरे पास ये एक ख़ाली केन है। ही मूं वटि हिकिड़ो दॿो आहे ख़ाली, ऐं इलाही सारनि तरीक़नि सां हिननि खे सजाए डेकोरेट करे सघिजे थो। हिकिड़ो तरीक़ो अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी। ही टिन केन खणो ऐं उनखे चङी तरह सां साफ़ कयो। पहिरियों ये धुला हुआ और साफ़ सुथरा होना चाहिए, खुश्क होना चाहिए, इसके ऊपर कोई मिट्टी या डस्ट नहीं होनी चाहिए। सबसे पहले मैं इसको कवर करूँगी एक प्लेन पेपर की शीट से। हिन खे मां सभिनी खां पहिरियों हिन अच्छे पने सां साफ़ पेपर जी हिकिड़ी शीट आहे, इन सां मां कवर करे वेंदमि। पेपर मां कटींदमि हिन जी साइज़ जो, ऐं पोइ हिन खे इहो पनो असां वेड़े वेंदासीं। इसको नाप लेती हूँ मैं कि मुझे कितना पेपर चाहिए। 4.5 इंच इसकी जो है लंबाई है, तो इस 4.5 इंच इसमें से मैं एक पट्टी काट लेती हूँ। ही पेपर मूं कटे वरितो आहे हिन जी पूरी माप जो। ऐं हाणे असांखे खपंदी ग्लू। अब हमें ग्लू की ज़रूरत पड़ेगी। ये क्राफ्ट ग्लू मैं हमेशा यूज़ करती हूँ, आप कोई भी ग्लू इस्तेमाल कर सकते हैं। हाणे हिन खे असां चिमड़ाईंदासीं। ज़रूरी कोन्हे तव्हां पूरे खे कवर कयो, पूरे को कवर करना ज़रूरी नहीं है। हल्का हल्का सा ग्लू लगा लें, थोड़ा सा नीचे वाले सिरे पे और थोड़ा सा ऊपर वाले, थोड़ो मथे हिस्से ते हणो ऐं थोरो हेठे हिस्से ते हणो। बसि इहो कागज़ हिन ते जीअं चिंबड़ी वञे। पूरे ते लेयर ठाहिण ग्लू जो ज़रूरी नाहे, ऐं हिते हुते कुझु हल्का हल्का डॉट्स हणी वञो ग्लू जा। ठीकु आहे, ऐं ग्लू खे कंदासीं बंदि। ऐं हाणे असां हिन ते ही पेपर चिमड़ायूं था। इसको मैं ये यहाँ से मैंने उतारने की कोशिश की थी, ये नहीं उतरे, तो ये बैक साइड में इसको यूज़ करी। जोड़ जो आएगा वो इधर ही आएगा। ठीकु आहे। ही पोयां मां हिन जा ग्लू जा निशान हुया, मां लाहिण जी कोशिशि कई पर कोन लथा। ऐं हाणे मां हिन जे मथां ही हितां खां चिमड़ाइण शुरू कयां थी, जीअं पेपर जो जेको ॻंढ आहे उहो हिन दाग़ वारे पासे ॾे अची वञे। इसको अभी मैं पूरा कवर कर दूंगी। ये पूरो मां हिन खे वेड़े छॾियो आहे। थोड़ो वधियल हिस्सो आहे, हिन खे ग्लू हणी हिते असां बंदि कंदासीं। जो बढ़ा हुआ हिस्सा है उसके ऊपर हम थोड़ा सा, ज़्यादा बढ़ा हुआ नहीं होना चाहिए, बहुत थोड़ा सा है, थोड़ा सा इसके ऊपर आ रहा है, तो इसको मैं यहाँ पे ग्लू लगा के बंद कर देती हूँ। ठीकु आहे। ये थी वियो। ये असांजी बेस जेका है हिन जी डेकोरेशन जी रेडी आहे। इसकी बेस जो है ये मैंने तैयार की है। इसको अच्छी तरह से फिक्स कर लें। ये हो गया कवर। अब इसके ऊपर हम जो डेकोरेशन करेंगे वो है मेरे पास ये पेपर डॉयलीज। ये ट्रे में बिछाने के लिए, केक वगैरह रखने के लिए, स्नैक्स रखने के लिए आम तौर पे मार्केट में अवेलेबल हैं। पुराने ज़माने में तो इस तरह के क्रोशे से बनते थे। अॻे ज़माने में असांजूं वॾड़ियूं जेके हूंदियूं आर सां ठाहींदियूं अहिड़ा। हाणे ही कागज़ जा मिलनि था जेके इस्तेमालु कयो ऐं उछलाए छॾियो। पर ही सिर्फ़ु खाधे पीते जी डिशिज़ में ही विछाइण ज़रूरी कोन्हनि, ही असां क्राफ्ट में भी आराम सां इस्तेमाल करे सघूं था। ही पेपर कटिंग थियल आहे। ठीकु आहे। ये पेपर कटिंग किया हुआ है। पहले ज़माने में इस तरह के जो क्रोशिया से बनाए जाते थे प्लेट्स में बिछाने के लिए या ऊपर उनको कवर करने के लिए, अभी ये पेपर के बने हुए मिल रहे हैं। उसका एक तरफ का बॉर्डर में काट लेती हूँ, पतली पट्टी सी। ठीक है। हिकड़े पास जो ही बॉर्डर मां हिन जो कटे थी वठां। अच्छा, एक तरफ का बॉर्डर मैंने काटा है। जब मैंने इसको रख के देखा, इसको हम यहाँ पे चिपकाएंगे। हिन खे असां हिते चिंबड़ाईंदासीं हीअं। तो जॾहिं मूं रखी ॾिठो तो मथां ही खाली पियो लगे, तो मां ॿियो बि कटे वरितो आहे। दूसरा भी मैंने काट लिया है। इसको इस तरह से इसके ऊपर चिपका लेंगे हम, ताकि ये दोनों जो हैं इस तरह से एक डिज़ाइन बन जाए। या पहले हम एक लगा के देखते हैं कि अच्छा लग रहा है या नहीं लग रहा, फिर देखते हैं कि क्या करना है। ठीक है। तो असां ही हिकिड़ो हिन ते बॉर्डर पहिरियों ग्लू हणी वेंदासीं हेठे साइड ते हल्की हल्की, ऐं ही बॉर्डर हुन ते असां चिंबड़ाईंदासीं।
ये तव्हां ॾिसो तो ग्लू जो 2 लाइनूं मूं कढियूं, ये आप देख सकते हैं कि 2 लाइनें मैंने ग्लू की बनाई है, एक नीचे की तरफ एक थोड़ा ऊपर की तरफ। अब हम इसको इस तरह से एक साइड से इसका भी जोड़ पीछे की तरफ कर लें जहाँ पे पहले हमने जोड़ रखा हुआ है। ठीक है, पहिरियों जिते असां गंढ रखियो आहे कागज़ जो, हिन जो गंढ भी तव्हां उतां ही रखो। तो हाणे ही मां हिनखे चिंबड़ाईंदी वेंदमि, नीचे की तरफ से ये पूरा होना चाहिए, हेठे पासे खां ही पूरो हुजे ऐं पोइ मथे जेको आहे हिनखे असां जेसिताईं भी हलियो वञे त ख़ैर आहे। हिन जो जो आखिरी सिरो है, आखिरी जो इसका सिरा है, इस पे ग्लू लगा के हम इसको चिपका लेंगे। ठीक है, हाँ तव्हांखे अजीब लगंदो हूंदो न त ही वाइट ते वाइट छो हयो आहे, ही मां कंहिं कलर्ड पेपर ते हणा वधीक सुठो लॻे हा, पर हिन जो भी हिकिड़ो रीज़न आहे। ऐं जॾहिं ही सेट थी वञे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त मथे हिनखे मां जेका किनारी लगाइण थी चाहियां उहा थोड़ी थी लगाइण चाहियां। ठीक है, ऊपर की तरफ ये पूरा बॉर्डर में नहीं लगा रही हूँ, कि पूरा बॉर्डर बहुत ज़्यादा हो जाएगा। इसको काट के मैं पतला कर लेती हूँ ताकि ये थोड़ा सा कम चौड़ा लगे, ये ज़्यादा चौड़ा लग रहा है। हिमुना के कटे नंढो कयो आहे, इसको काट के मैंने छोटा कर लिया है और ये मैं अब इसके ऊपर ये चिपका रही हूँ। तो मथे जो है नंढो बॉर्डर इंदो। ठीक है, इसको ग्लू लगा के अभी हम ये छोटा सा बॉर्डर ऊपर की तरफ चिपका लेते हैं। हिनखे मुँह चिबड़ाए छड़ा, इसको भी मैंने अच्छी तरह चिपका दिया। इसका जोड़ भी मैंने पीछे की तरफ रखा है, सारे जोड़ एक तरफ आने चाहिए और थोड़ा सा किनारा इसका मैंने अंदर की तरफ मोड़ दिया है ताकि वो बाहर से जो है फिनिशिंग अच्छी नज़र आए। ठीक है, हिन सभई गंढ हिक पासे कया आहिनि ऐं किनारो हिन जो थोरो मां अंदर मोड़े छॾियो आहे त जीअं ॿाहिरां हिन जी सुठी फिनिशिंग नज़र अचे। हाणे असां हिनखे कंदासीं पेंट। अब हम इसको पेंट करेंगे। इसके ऊपर लाइनें थी इसलिए मैंने ये प्लेन पेपर लगाया है ताकि उसका अपना जो डब्बे का डिज़ाइन है वो छुप जाए। ठीक है, हिन मथां लाइनूं हुयूं, इन लाइ मां हिनखे ही प्लेन पेपर चिंबड़ायो त जीअं हिन जो पंहिंजो जेको डिज़ाइन टीन जे दॿे ते हुयो उहो लिखी वञे। ऐं हाणे असां हिनखे कंदासीं पेंट। इन जे लाइ मूं वटि आहे एक्रेलिक पेंट सिल्वर कलर में, ऐं ब्रश खपंदो हिकिड़ो, ऐं पाणी आहे ब्रश साफ़ करण लाइ, ऐं हिकिड़ो कपिड़ो खपंदो इहो बि ब्रश खे साफ़ करण लाइ। हाणे असां हिन ते पेंट कंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि त हिन में पेंट में कुझु बि मिलाइणो कोन्हे, डायरेक्ट करिणो आहे। ऐं उन खां अलावा पेंट एॾो घणो हिन डिज़ाइन में न थपींदासीं जो डिज़ाइन लिखी वञे। ठीक है, इतना ज़्यादा इस पर पेंट नहीं करेंगे कि ये डिज़ाइन छुप जाए, डिज़ाइन छुपना नहीं चाहिए। अब ये ट्यूब है मेरे पास, थोड़ा थोड़ा सा मैं इस पर पेंट डाल रही हूँ, कहीं कहीं इसको मैं फैला लूँगी। ठीक है, इसको फैलाने के बाद फिर इसको कंटिन्यू करेंगे कि कितना और हमें पेंट चाहिए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आप इसको फैला लें, इस पर पानी बिल्कुल नहीं मिलाना। और ये वाइट बेस इसीलिए बनाई थी, वाइट पे वाइट इसीलिए लगाया था कि ये जो इसको हमें पूरा ही पेंट करना है, तो ये कोई मसला ही नहीं है कि नज़र आ रहा है या नहीं आ रहा। तो ये आप देखेंगे कि ये कितना बनने के बाद ये कितना खूबसूरत लगेगा। इनके पेंट करे छड़ियो है मूँ। अब ये देखिए, ये सिल्वर कलर का ऐसे लगेगा जैसे ये डिज़ाइन इस पर उभरा हुआ है टिन पे। तो ये मेरा टिन रेडी है और अभी ये गीला हो रहा है, सारा हाथ भी मेरा ख़राब हो गया। ठीक है, ही आलो अञा पेंट हिनखे सुकण में ज़ाहिर थोरो टाइम लॻंदो, ऐं हिन महिल पखो बंदि आहे, इन करे ही थोरो देरि सां पियो सुके। ऐं हिन जो इलाही सारो इस्तेमालु तव्हां सुठो इस्तेमालु करे सघो था। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां चाहियो त पंहिंजे किचन में अगरि रखो त तव्हां हिन में छुरियूं कांटा वग़ैरह रखी सघो था। ऐं जेकॾहिं वॉशरूम में रखो त हिन में टूथब्रश पेस्ट ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं रखी थियूं सघजनि। ऐं उन खां अलावा ही हिन में तव्हां गुल बि विझी सघो था, जेकॾहिं तव्हां हिनखे एज़ हिकिड़ो गुलदान यूज़ कयो। ठीकु आहे, त तव्हां हिन में गुल बि सजाए सघो था। त हीउ ख़ूबसूरत हिकिड़ो इस्तेमालु आहे हिन जो। ऐं जीअं चाहियो तव्हां हिनखे पंहिंजे हिसाब सां हिन शइ खे इस्तेमालु कयो। आप चाहें तो इसमें फूल डाल दें तो गुलदान बन जाएगा। और किचन में यूज़ करें छुरी कांटे वगैरह रखने के लिए, वॉशरूम में जो है टूथब्रश पेस्ट और इस तरह की चीज़ें रखने के लिए, और बच्चों की पेंसिलें वगैरह इसमें रखी जा सकती हैं। सिलाई की अगर आप टेबल पे रखें तो इसमें कैंची और इस तरह की दूसरी चीज़ें। तो बहरहाल तो ये एक इस्तेमाल था इसका टिन का, जिसको मैंने अपने हिसाब से अपनी चीज़ें जो मटेरियल मेरे पास मौजूद था उससे मैंने इसको डेकोरेट किया है। कुछ और भी आगे इंशाल्लाह मैं इस तरह के प्रोजेक्ट्स आपके साथ शेयर करूँगी। मुझे उम्मीद है तव्हांखे मुंहिंजी वीडियो वणी हूंदी। जेकॾहिं वणी हुजे
त लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो ऐं चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त अञा बि घणो कुझु मां तव्हां सां शेयर करण जो इरादो रखां थी ऐं अहिड़ियूं ॿियूं बि घणियूं ख़ूबसूरत शयूं घर जी डेकोरेशन जूं असां गॾिजी करे ठाहींदासीं इनशाला। सो हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। हीअ टाइम जो सही इस्तेमालु आहे त तव्हांखे थोरी फ़ुर्सत मिले त तव्हां अहिड़ी बेकार शयुनि खे बि इस्तेमालु करे पंहिंजे घर में ख़ूबसूरती आणे सघो था। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। इनशाला वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।